बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिलसिलो पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, पंहिंजी सिंध जे मंच तां आऊं राहिब चांडियो हाज़िर आहियां। अॼु तव्हां दोस्तनि लाइ हिकिड़ो नओं मुर्शिद लतीफ़ साईं जो सुर सामूंडीअ में मुर्शिद लतीफ़ साईं फरमायो आहे बैत, उन जे बारे में तव्हां दोस्तनि खां कुझु सिखणु चाहियां थो। मुख़्तलिफ़ दोस्तनि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कनि था त लतीफ़ हीअं चयो आहे, लतीफ़ हीअं चयो आहे, लतीफ़ हीअं चयो आहे। तव्हांजे कमेंट्स जो मुंतज़िर रहंदुसि सभिनी दोस्तनि जो। लतीफ़ जो बैत आहे त सेई जोभन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, सेई जोभन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रोआं रहन न सुपरी, रोआं रहन न सुपरी, आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणजारो ओहिरी। हाणे जेको चीअं आहे इहो छा आहे, दोस्त इन में मुंहिंजी रहनुमाई कनि। कुझु दोस्त चवनि था त इहो जेको आहे सो जीअं चोरे जे अंदरि हिकिड़ो 4 कुंडो ज़रब जी निशानीअ सां चाढ़ियो वेंदो आहे मथे चोरे में, उनखे चीं चइबो आहे। कुझु दोस्त ॿी राय ॾियनि था। बहरहाल वरी बि तव्हां दोस्तनि जे साम्हूं इहो मुर्शिद लतीफ़ साईं जो बैत मूं रखियो आहे ऐं उमेद थो करियां त इन मज़ा जेके असांजा इल्मु दोस्त हूंदा उहे पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा त सेई जोभन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रोआं रहन न सुपरी, आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणजारो ओहिरी। सो मुर्शिद लतीफ़ साईं जो इहो बैत आहे ऐं असांजो सिलसिलो बि आहे पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। तव्हां दोस्तनि जे साम्हूं असां हिन प्रोग्राम खे, हिन सिलसिले खे ऑन एयर कंदा आहियूं ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे, तव्हां सॼणनि जी वॾी महिरबानी आहे जो तव्हां असांखे सपोर्ट करियो था। असांजा नंढड़ा ऐं वॾा प्रोग्राम जेके बि हुजनि था उन्हनि खे तव्हां ॾिसो था ऐं पंहिंजी राय ज़रूरु ॾियो था। सो उमेद थो करियां त लतीफ़ साईं जे हिन बैत जी जेका सम्झाणी आहे पंहिंजे इल्मु, पंहिंजे शऊर मुताबिक़ उहा वंड कंदो त जीअं असांजे इल्म में बि इज़ाफ़ो थींदो। इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त लतीफ़ साईं जे हिन सिलसिले खे अॻिते वधाइबो, छो त असांजो सिलसिलो ई अहिड़ो आहे त तव्हां बि पंहिंजनि ॿारनि ते ध्यानु ॾियो ऐं उनखे इल्मु जहिड़े ज़ेवर सां टमटार करियो ऐं मुर्शिद लतीफ़ जे पैगाम खां वाक़िफ़ करियो। जिए सिंध, जिए लतीफ़ जी ॿोली, हक़ मौजूद सदा मौजूद। अल्लाह हाफ़िज़। हर प्रोग्राम जो मतिलबु तमाशो नाहे, हर प्रोग्राम हंगामे जी सूरत में नाहे पेश कबो। वक़्त ऐं हालात भले कहिड़ा बि, पंहिंजी सिंध हमेशह तव्हांजे लाइ मालूमाती वीडियो खणी ईंदी आहे। पोइ उहे प्रोग्राम अॼु जे शाइर जी सूरत में हुजनि या खणी प्रोग्राम नई टई जी सूरत में हुजनि। वसंदी वसंदी वहाण वहाण जी दां आला ऐवाननि ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी सिंध पहुचाईंदी आहे। लोक गीत हुजनि या सिंधी कहाणियूं हुजनि, फ़क़ति पंहिंजी सिंध तव्हांजे लाइ खणी ईंदी आहे खोड़ सारा प्रोग्राम। यकीनन तव्हां सभिनी लाइ त पोइ ॾिसण न विसारींदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु